कराची में ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुख्य जुलूस मेमन मस्जिद का बरामद पांजी मंजिल ॾांहुं रवां दवां जनरल नश्तर पाक वटि पुॼाणी ते पहुचंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं गवर्नर कामरान टेसुरी जी जुलूस में शिरकत। सैयद मुराद अली शाह चयो आहे त हू अॼोके ॾिहाड़े ते दुनिया जे सभिनी मुसलमाननि खे वाधायूं ॾिए थो। अॼु ख़ासि दुआ इहा हूंदी त हू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्ते ते हलनि। इंशाअल्लाह वॾी परे नाहे फ़लस्तीन ऐं कश्मीर हिकु ॾींहुं आज़ाद थींदा। उतां जो अवाम आज़ादी जी जंग विढ़ी रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो लाहौर में ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तक़रीब खे ख़िताब चयाईं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी दुनिया मां पंहिंजे हसीन इख़लाक़ ज़रिए जाहिलियत जो ख़ात्मो आंदो। कराची में ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते निकिरंदड़ जुलूसनि लाइ सिक्योरिटी ट्रैफ़िक जा इंतज़ाम। नश्तर पाक में कंट्रोल रूम क़ाइम। पुलिस मूजिबि 300 खां वधीक कैमराउनि, बैंडी कैम ऐं ड्रोन कैमरानि सां जुलूसनि जी निगरानी। ट्रैफ़िक जी रवानी बरक़रार रखण लाइ मुतबादिल ट्रैफ़िक प्लान जारी। ट्रैफ़िक पुलिस जो चवणु आहे त जुलूसनि सबबि एम ए जिन्ना रोड ऐं भरपासे जूं घिटियूं बंदि रहंदियूं। सिंध समेत सॼे मुल्क में ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। वफ़ाक़ी राजधानी में 31 तोपनि ऐं सूबाई गादी वारे शहरनि में 21 तोपनि जी सलामी। मस्जिदनि में मुल्की तरक़ी, ख़ुशहाली ऐं मुसलमाननि जे इतिहाद लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। नंढनि वॾनि शहरनि में मिलाद जूं महफ़िलूं, मस्जिदनि, घिटियुनि ऐं घरनि खे सिंगारियो वियो। इस्लामाबाद, कराची, लाहौर, पेशावर ऐं क्वेटा समेत मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं। हर पासे सरकार जी आमद मरहबा जी गूंज। सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस ऐं सेमिनार मुनक़द। पैगंबर इस्लाम जी ज़िंदगी ऐं इस्लाम जी सरबुलंदीअ लाइ कयल अज़ीम कोशिशुनि ते रोशनी विधी पई वञे। सदर, वज़ीर आज़म ऐं वीपी चेयरमैन जूं अवाम समेत मुस्लिम उम्मत खे ईद मिलाद नबीअ जूं वाधायूं। सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो आहे त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहंदी दुनिया ताईं इंसानियत लाइ हिदायत जो सरचश्मो आहे। संदसि सीरत तय्यबा असांखे ज़िंदगीअ जे हर शोबे में रहनुमाई फ़राहम करे थी। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इंसानियत सां मोहब्बत ऐं हमदर्दी जे पैगाम खे आम करण जी ज़रूरत आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त मुस्लिम उम्मत ऐं पाकिस्तान खे पेश चैलेंजिस जो हल नबी अकरम जी तालीमियात आहे। इख़्तिलाफ़नि खे पुठिते धिके मुल्क ऐं क़ौम जी तरक़ीअ लाइ कमु करणो पवंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समूरी इंसानियत लाइ रहमत बणिजी आया। संदसि ज़िंदगी जो हर पहलू असां लाइ मशलेरा आहे। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते रैलियूं। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, सखर, लाड़काणो, शहीद बेनज़ीराबाद ऐं घोटकी में रैलियूं। बदीन, बाहू कोसो, दाऊदजहानपुर, ढोरो नारो, फैज़गंज में मरहबा या मुस्तफ़ा जे नारनि सां रस्तनि ते गश्त। गुपचाणी, जाम नवाज़ अली, चरवार, जोही, कंदकोच, कंडियारो ऐं करमपुर में बि रैलियूं कढी जश्न। पाक फ़ौज खे अलाह पाक हिदायत ॾे त हर माण्हूअ खे हिक नज़र सां ॾिसे। ज़रात तबाह थियण खां पोइ चौपायो माल पालियो, उन में बरकत आहे। हुरनि जे रूहानी पेशवा पीर पागार जी पीर जो ॻोठ में मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल मुरीदनि खे ज़ियारत कराइण दौरान ख़िताब चयाईं पाकिस्तान हिन वक़्तु ॾुखे मरहले मां गुज़री रहियो आहे। महांगाई ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे। मां काफ़ी अरसो अॻु चयो हो त महांगाई में वाधि थींदी, तॾहिं माण्हू मूं ते खिलंदा हुआ। हींअर महांगाई सबबि ग़रीब ॿिनि वेलनि जी मानीअ लाइ परेशान आहे। वफ़ाक़ तरफ़ां कराची खे जेके शहर मिलणु घुरिजनि उहे नाहिनि मिलिया। कराची में केतिरियूं ई चैलेंजिस आहिनि। सिंध सरकार केतिरनि ई चैलेंजिस ते ज़ाब्तो आणे रही आहे। ख़ानगी टीवी जे प्रोग्राम में ॻाल्हाईंदे सीनियर सूबाई वज़ीर शर्जी रेना मेमण जूं ॻाल्हियूं चयाईं कराची में रोडनि जा मसइला आहिनि ऐं माण्हुनि खे तकलीफ़ूं आहिनि, उन में शक नाहे। आइनी तरमीम जमहूरियत ते हमिलो आहे। कामयाब थियण न ॾींदासीं जेसीं ताईं असां आहियूं। अहिड़े क़िस्म जा बिल अचण न ॾींदासीं। केपीए जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर चयो आहे त हू पहिरियां पार्लियामेंट में मुखालिफ़त खे शिकस्त ॾींदा, पोइ अदालत वेंदा। हू अदलिया सां गॾु बीठल आहिनि।
IMF एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जे इजलास जे शेड्यूल में नेठ पाकिस्तान जो नालो शामिल थी वियो। आलमी मालियाती इदारे 25 सेप्टेम्बर ते पाकिस्तान लाइ $7 अरब जी नई कर्ज़ प्रोग्राम जी मंजूरी जो जाइज़ो वठंदो। पाकिस्तान $2 अरब जी फाइनेंसिंग गैप पूरो करण लाइ भाईवारनि सां ज़रूरी माली ख़ातिरियूं हासिल करे चुको। IG सिंध गुलाम नबी मेमन पुलिस के बदनाम कंदड़ कारनि खिलाफ नोटिस वरितो। IG सिंध पुलिस समूरनि DIGs ऐं SSPs के ख़त लिखी छॾियो। मुशाहिदे में आयो आहे त फील्ड पुलिस पंहिंजे तौर ते गैर पुलिसिंग मामले में मुलविस आहिनि। ऊच अॾावतुनि गैर क़ानूनी हाइड्रेंट्स ऐं ज़मीन जे तकरारनि में पुलिस मुलविस आहे। लाॻापियल खातनि जे आड़ में मुबैनतुर भत्ताखोरी कई वञे थी। गैर क़ानूनी सरगर्मी जी सरपरस्ती में मुलविस अनसरनि खिलाफ सख़्त कार्रवाई कई वञे। IG सिंध जो ख़त। मीरपुर माथेलो में शहीद साफ़ी नसरुल्लाह गडानी के भाउ ऐं रैली ते हमले वारे वाक़े जो केस दाख़िल। शहीद साफ़ी के भाउ याकूब गडानी की फरियाद ते पांधी लुंड करमुल्ला ऐं असकर लुंड समेत 16 ॼणनि खिलाफ केस दाख़िल। साफ़ी नसरुल्लाह गडानी के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ कढियल एहतिजाजी रैली ते हमले में 8 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। इसराइली फ़ौज जी गज़ा में पनाहगीरनि जी कैंप ते बमबारी। 38 फ़लस्तीनी शहीद। इसराइली फ़ौज गज़ा जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में हमला जारी कया। गॾियल क़ौमुनि पारां गज़ा में पोलियो वैक्सीनेशन मुहिम जो ॿियो मरहलो सेप्टेम्बर जे आख़िर में शुरू करण जो ऐलान।